भोजपुर वेझो दुरानी मार के कच्चे में चाचड़ बिरादरी ते हथियारबंदन जो हमलो। हथियारबंदन के हमले में चाचड़ बिरादरी के 9 माण्हुनि के मारिजी वञण जा पूर्ण इतला आहिनि, जंहिं ते केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। ॻोठाणनि मूजिब सब्ज़ोई ऐं जागीरानी बिरादरी के हथियारबंदन हमलो करे अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में हज़ूर बख्श, शामराद, ख़ालिक समेत चाचड़ बिरादरी के 9 ॼणनि के मारिजी वञण जा पूर्ण इतला आहिनि, जॾहिं त वाक़े सबबि इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। ॻोठाणनि लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचायो। दुरियूं मोर्चा बंदि हुअण करे वधीक रतोशाण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पुलिस मूजिब वाक़ियो पुराणे तकरार जो नतीजो आहे। ॿिए तरफ़ मिलियल ॼाण मूजिब मारिजी वञण में हामिद, ख़ालिक, राइब, शाबान, हज़ूर, शामराद, मंज़ूर, अनवर, अला वरायो ऐं ॿिया शामिल आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।